नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे टंडो आदम में ख़बर ॾींदा हलूं त टंडो आदम में उडेरो लाल वेलफेयर पारां 200 मुस्तहक़ जोड़नि जी इज्तिमाही शादियूं करायूं वेयूं, जंहिंमें 72 मुस्लिम ऐं 128 हिंदू जोड़ा शामिल है। संदुस रस्मूं मुसलमान जो निकाह ऐं हिंदू जोड़नि जो संदुस रस्मनि मुताबिक़ शादियूं करायूं वेयूं। जोड़ा सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सांगड़, मटियारी, उमरकोट, हैदराबाद, सकरंड, खिपरो, सजावल, शिदातपुर, मिठी, टंडो आदम जा मुस्तहक़ जोड़ा जेके ॼञ जी सूरत में मोहम्मदी गार्डन पहुता त कारकुननि संदुस शानदार आजियां करे ख़ुशी में दुल सरनायूं वॼाए झुमरियूं हणियूं वेयूं। हर जोड़े खे 50,000 माले जे घरेलू सामान समेत नक जो सोनो कोको ऐं मोबाइल सेट बि ॾिनो वियो। तक़रीब में असिस्टेंट कमिश्नर एजाज़ अहमद जतोई, नाज़ फातिमा ऐं पीपी अॻवान कलंदर बख्श, डेरो डॉक्टर महेश कुमार, हाजी ज़ीशान शेख ऐं बाबो राजू समेत माण्हुनि जी वॾी अंग शिरकत कई। इन मौके ते महिमान खे मानी पिण खाराई वई। इन सिलसिले में उडेरे लाल वेलफेयर चेयरमैन बाबा राजकुमार, संजय कुमार मालाणी, नारायण दास, गुलाब राय, अशोक कुमार, नानक राम ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं पंहिंजी मदद तहत मुस्तहक़ जोड़नि जूं शादियूं करायूं था। गुरबत सबबि केतिरियूं ई नियाणियूं घरनि में वेही रहनि थियूं ऐं ॾाज जी लानत मुआशरे ते नाकारी असर विझे थो। इन खे ख़त्म करण लाइ असां मसरूफ़ अमल में आहियूं। उडेरो लाल वेलफेयर बिना मज़हब फ़र्क़ जे नियाणियुनि जूं शादियूं कराए थी ऐं इज़त ॾिए थी। उन्हनि खे पंहिंजे घरनि ॾांहुं रुख़सत करियूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।